ब्रेकिंग न्यूज़ आहे नवाब शाह मामा सां शेयर कयूं पिया। डॉक्टर परवीन रिंद खे हिसाइण वारो मामलो जंहिंमें थर्ड एडिशनल सेशन जज जी अदालत मुख्य जवाबदार ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। ब्रेकिंग न्यूज़ आहे नवाब शाह मामा सां शेयर कयूं पिया। डॉक्टर परवीन रिंद खे हिसाइण वारो मामलो जंहिंमें थर्ड एडिशनल सेशन जज जी अदालत मुख्य जवाबदार ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे नवाब शाह मां डॉक्टर परवीन रिंद खे हिसाइण वारो मामलो थर्ड एडिशनल सेशन जज जी अदालत मुख्य जवाबदार ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। ब्रेकिंग न्यूज़ आहे नवाब शाह मामा सां शेयर कयूं पिया। डॉक्टर परवीन रिंद खे हिसाइण वारो मामलो जंहिंमें थर्ड एडिशनल सेशन जज जी अदालत मुख्य जवाबदार ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। नवाब शाह मां अहम ख़बर आहे डॉक्टर परवीन रिंद खे हिसाइण वारो मामलो थर्ड एडिशनल सेशन जज जी अदालत मुख्य जवाबदार ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। तफ़सील मालूम कंदासीं। नवाब शाह मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर एके डायरी असां लाइन ते मौजूदु आहे। एके वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल गुज़रियल ॾींहुं परवीन रिंद हिरासमेंट केस में जेको आहे मुख्य जवाबदार ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत जी जेको आहे ज़मानत वारी ॿुधणी थी, जंहिं ते दलील ॾिना विया ॿिन्हिनि वकीलनि पारां, जंहिंमें अॼु जेको आहे नवाब शाह जी थर्ड एडिशनल सेशन जज जेको आहे जवाबदार ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत जी जेकी ज़मानत रद्द कई आहे, जॾहिं त नामज़द 3 औरतुनि जी जेको आहे 1-1 लख एवज़ जेको आहे ज़मानत मंज़ूर कई वई आहे। वाज़े रहे त कुछ वक्त अॻु जेको आहे पीपल्स यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल हेल्थ साइंस फॉर वुमेन शहीद बेनज़ीराबाद में जेको आहे BSN जी स्टूडेंट जेकी नर्सिंग जी शागिर्दियाणी हुई, उन सां मुबैना तशद्दुद ऐं हिरासमेंट जो मामलो पेश आयो, जंहिं खां पोइ जेको आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि फ़वक़्तनि जेको आहे एहतिजाजी मुज़ाहिरा थिया ऐं इंतिज़ामिया पारां जेको आहे उन एक्शन वरितो पियो ऐं उन में FIR नामज़द कई वई वुमेन थाने ते। उन में जेको आहे जवाबदार ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत जेको आहे हाई कोर्ट मां गिरफ़्तारी खां अॻु जी जेकी ज़मानत वरिती ऐं उन खां पोइ जेको आहे नवाब शाह जी अदालत में पेश थियो ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि जेको सुनवायूं थियूं ऐं जेको गुज़रियल ॾींहुं थर्ड एडिशनल सेशन जज जी अदालत में जेको आहे ज़मानत लाइ दरख़्वास्त ॾिनी, दलील पेश कया विया। ठीकु आहे, महिरबानी एके तफ़सील खां आगाह करण जे लाइ।